अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसि वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्ना शानिअका हुवल अबतर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा क़ील व मन अबा या रसूलल्लाह क़ाल मन अताअनी दख़लल जन्नह व मन असानी फ़क़द अबा वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम समरतु दावत अबी इब्राहीम व बिशारतु ईसा व रुया उम्मी वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इसम मोहम्मदिन जिस्म मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन। सब जो सुभान आश का राजा जो सुभान सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना सुभान अल्लाह। जेको राजा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मदीने वेंदो सुभान अल्लाह। घणो करे त मूंसां गॾु हलंदो पर टिकट पाण भरींदो तो मुखे तो दाढ़ी ला फुरे अन पैरी मार सुम्मा सैदा तुम अरजा इला समा इल अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिया वल खामिसा वस्सादिसा वस्साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। आज के रसूल डाढ़िया जो आज के रसूल भैया तबरत करे जो मां ॾिसां को कटलू तो कोन आयो सब मोहम्मद जा दीवाना आया। अल्लाहुम्मा सल्लि अला इमाम इमामातिना तिलावातिना करामातिना मौजदातिना रियाजातिना मोहम्मद। मुझे भाई शुरू आ पर आज जो अरबी में आ जो तो कुरान की बोली अरबी आ मक्के मदीने की बोली अरबी आ साहबा की बोली अरबी आ मुझे मौला अली की बोली अरबी आ पीरान पीर की बोली अरबी आ खुदा जो कसम जन्नत की बोली अरबी आ अथवा जन्नत जो मूडिया सदाई पिया गंबट में जेका खाईंदो जन्नत खपे हाणे मां सखर फ़कीर खे मुंहिंजो जन्नत खपे हिकिड़ो मरा ऊती ॾिठो चई न खपे हुनजे ज़ाल जो नालो को जन्नत हो तो वारी जन्नत दुखी आ अल्लाह जी जन्नत ॾाढी वॾी है जन्नत भिटाई तो जे केचा केची आया मां त आयो ई भिटाई जे दरगाह तो सैयद तो जे केचा केची आया ही पिण केचो संदन ऐं सिंधिया ही न ॼाणा हो त अरबी पिया पुछनि मर रब्बुका वमन नबियुका वमा दीनुका ये बोली मारो चन पर मुंहिंजी अॻियां तिन शलवाई विंगी न थिए। भिटाई तो जे चंड चोॾिया रात जा तूं सैंस करी सींगार पर पहुची न पिरीअ खे थोड़ी हीला करी हज़ार तुंहिंजी सभु जमाल मुंहिंजे दिलबर जो दम भिटाई तो जे चंड तुंहिंजी ज़ात पारिया न पिरीअ सां तो अचो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोजो ॾाढा छो न था जो सुभान भला गंबट में सुभान अल्लाह ते टैक्स आ ॾाढा इमरान खान हर शइ ते टैक्स आई आ पर सुभान अल्लाह ते टैक्स कान जो रज़ा एमा उहे पैत तो बना जेके लतीफ़ महबूब जे मीलाद ते चया भिटाई तो जे चंद्र चवाए सच जे मठी मोर न भाए कदी उबरी सनड़ो कदी एडो सनड़ो जो असा मुल्लन खां न थो लगे दूरबीनी हणी गोली लाइ कदी उबरी सनड़ो
कॾे उबरी गच जे मोह में बरई मच पर तो में नाहे पेशानी पिरियन सैयद तुझे कामिल करबला करबला में आया नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कामिल अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल सुभान अल्लाह दादिया चो अली अलिया अली अलिया चो अली अलिया अली अलिया असा का नफरत न कर भलिया हेडे भी हैदर अली अलिया अदल असाने तू भी हलिया हेडे भी हैदर अली अलिया बेचाई जो जे खणी नेण खुमार मा मीरा तो बुधाए लतीफ जो त मीरा के मुस्तफा कॉन्फ्रेंस बार जो जमंदो आहे न ओचितो अख खोलींदो आहे जो तो महबूबन जी मीलाद थी नूरानी अकड़ी मुबारक जो खोलियाऊं सिज त शर्मसार पर चंद्र के भी लिकण जी जाए न पई मिले हिजाई सोनो लतीफ जदो खणी नेण खुमार मां जा गयाई नाज नजर सूरज शाखो झकियूं कयूं उमाड़ो कमर तारा कक्यूं ताइब थिया देखी दे दिल पर झको थियो जोहर जान बजे त जमाल अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ हिजाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह दा तमाम लंबो चौड़ो सफर करे रबीउल अव्वल जी आखिरी जुम्मे जी रात 24-25 सालन का ये मीलाद मुस्तफा कॉन्फ्रेंस मदरसे भारा मुबारक चलाए गए जेठी आए जा दोस्त मुबारक चलाए गए से नेमतुल्लाह साहब मुबारक चलाए का है जन जन भी हिन दीनी प्रोग्राम के सजायो आ मां नंढड़न के भी मुबारक तो दिया जो हुनन के इस्लामी मालूमात फराहम कई पई वने खास करे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात के बारे में टाइम भी काफी थी चुको आ मां भी तव्हांजे साम्हूं कुरान पाक जी नंढड़े में नंढड़ी सूरत तिलावत कई आहे इन सूरत जो नालो सूरह कौसर आहे इन में 3 आयतूं आहिनि पहिरीं आयत में आ शान मोहम्मद मज़ो नथा कयो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी तव्हांरा ॾाढा सुभान अल्लाह पहिरीं आयत में शान मोहम्मद असा के जान मिली मिठे मोहम्मद के सदके माल मिलो मिठे मोहम्मद के सदके रमजान मिलो मिठे मोहम्मद के सदके कुरान मिलो मिठे मोहम्मद के सदके ईमान मिलो मिठे मोहम्मद के सदके खुदा जो कसम असा के रब मिलो मिठे मोहम्मद के सदके बेचाई तो जे बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार माता आयो ही लतीफ जे दरगाह बेटाई तो जे मोहम्मद के मोहब्बत का जबा न नमाज न रोजो न हज्जा न ज़कात न खैरात खुदा जो कसम जन्नत मोहम्मद जे कदमन बेटाई छा तो जे मीम मां मालूम थियो त अलिफ आही तू मीम का मुराद मिठो मोहम्मद सल्लल्लाहु बेचाई छा तो जे मौला असा तो जो दर को न ॾिठो बुतन जा सजा फाय जा सजा सिज जा सजा महबूब जी मीलाद थी जमन सा असा के तो रब जो तारीफ कराए लतीफ तो चे मीम मां मालूम थियो त अलिफ आई तू सैयद तो चे पढ़ियो पढ़ी जा मां कुरान जो भी हाफिज आया तो लतीफ जे रिसाले जो भी हाफिज आया ॾाढा नथा जो सुभान अल्लाह वली अंजा आश का डाडी हजो सुभान अल्लाह वली अंजा आश का भइयो तबरत करे जाओ मां ॾिसां को कचड़ू छा त खलक अजो गंबठ वारन थक ई नाहे हेॾो वॾो इज्तिमा आश के रसूलन जो मिठाई दो जे पढ़ो पढ़ी जा सबक ने सूरज मीम रख जा मन में मीम का मुराद में जो मोहम्मद जी माना सिज तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फरिश तारीफ करे अर्श तारीफ करे ओ गंबट वाला मोहम्मद उनके जेबो आ जे अर्श वालो रब पाण पुताई आदम अलैहिस्सलाम के अल्लाह पैदा करो अख जो बचे अर्श ते लिखलो मोहम्मद
सुभान अल्लाह राजा नथा जो सुभान सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह हाणे लॉकडाउन खां पहिरियों रिक्शा में हिकिड़ो ईसाई आयो कंहिं स्कूल जे विज़िट ते होटल ते वेठा मां हुनखे चयो नबी साईं जो कलमो पढ़ चिना मूं चयो पढ़ पात्रनि खां बची ॾे चिना मुंहिंजो नबी साईं जो नालो छा आहे चयो मोहम्मद मुंहिंजो वरी ॿुधाओ चयो मोहम्मद मुंहिंजो वरी टियों दफ़ो जो नबी साईं जो नालो वरिते न अखियुनि मां ॻोड़ा वही वियसि रोई पियो मूं चयो मञेसि बि नथो रोए छो थो क्रिश्चन जो जवाब ईसाईअ जो जवाब चयो मौलाना तव्हांजे नबीअ जो नालो अहिड़ो आहे जो सॼण वठनि तपी चप चुमियूं ॾियनि जे दुश्मन वठनि तपी चप चुप सुभान अल्लाह केॾा सुहिणा आहे नाम मोहम्मद अरे भाई इमरान खान चए थो कहिड़ो ना अचे थी अचे कहिड़ो ना गंबट बेल था दठो जूतियो था कयो असांखे हाणे किरोना न अचे खणी किरोना जी माउ अचे मोहम्मद जे मीलाद जा जलसा थींदा राजा नथा जो सुभान अल्लाह आज के रसूल बैयत बुलंद करे जाओ बैयत मुझो जेतरा मरंदा न होतरा कढंदा पोड़ा मरंदा 50 छोरा कढंदा घर वेहंदा से थ्रेशर कोन हलाईंदा मां उन ही तकीर में चयो मुझो हींअर असांजे आदमशुमारी 22 करोड़ लॉकडाउन खत्म थे 44 करोड़ न थे तो मूंखां खबरदार मदरसा बंद मस्जिद बंद काबतुल्लाह बंद तरावीह न पढ़ो किरोना थी अचे स्कूल जे छोकरनि खे जेके टिप ॾियारा अथव न किरोना में 5 वारा 6 में 6 जे पाण छो न पढ़ियो इहो मास्टर जो त चओ आऊं तो पढ़ाई पाण न पढ़ियो तई उन ॾींहुं छोकिरा स्कूल पिया वञनि मां खयो मांगो जो पंध था वञनि वीचारनि खे गाॾीअ में खणी शहर इहो पहुतासीं बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल छोकिरा पिया पढ़नि चांवरनि जी अस्पताल इहे बि लॉकडाउन जा पास खबरदार किरोना त बीमारी कान्हे किरोना जी माना अथव लेस सिंध किरोना का बीमारी आहे वॾियूं बीमारियूं ॿ आहिनि हिकु माकड़ ॿियो आकड़ माकड़ फसल खे लॻंदी आहे आकड़ छोरनि खे लॻंदी हिन हथ में मोबाइल हिन हथ में मोबाइल सुञाणे थो मां केरु आहियां सुञाणे जो गंबट जो आवो दर ते चाहियूं पियो काचल पातई बस मुराद अली शाह जो चाचो थी वई नक मां गंद वात मां गंद वञे थो बाथरूम में तगारी माल जी कढियो छाती मिट्टीअ में ठहियो मिट्टीअ में वीदो लहे थो करे क़ुरान छा थो चए सुभान अल्लाह जो तो क़ुरान पढ़ा ज़ोर सां क़ुरान जा आशिक़ बैयत बुलंद करे जाओ बैयत अल्लाह इदरीस का दे खल्क कादो किराए के आंदा अल्लाह हेड़ी अजी यार गंबट वारन थक गई राए नजर खुद अद्दो तो मुके अंधो सेल्फिन वारन कयो राथे दो जैसे से हाने मुके सरदारन घुरायो कमीला जे प्रोग्राम जल्दा कलाक तकरीर कम 3 कलाक सेल्फिन में लगे पिणी सां गॾु सेल्फी कढाई हलड़े मुला तुंहिंजी मार्केट मूंखां पहिरीं मार मथे फुरती न पहिरीं मार पोइ हाणे एसपी 12 रबियल हले एसपी फोन कई मूंखे जीअं अचो माल खणी वञ बिना तो मां फाथाऊं हुनखे कहिड़ी ख़बर पई फाटल दोल आहे सॼी ज़िंदगी में
पोइ मां हुनखे ज़रदारी हाउस तां बि फोन कराई, भाऊ राशिद खां बि फोन कराई, मां एसपी शिकारपुर खे। पोइ मूंखे चई त मां जॾहिं हुते पहुतो मूंखे चई तूं मूंखे फोन छो कराई ज़रदारनि खां, भाऊ राशिद खां, तोखे केरु नथो सुञाणे। मूंखे पियो चए तूं इमरान खान ॾे वञे न, उहो बि तोखे सुञाणे। दुआ कयो त सॼो माल फुर थियल मिली वञे। घणो मिली वियो। पाँच साईं। अल्लाहु अकबर कबीरा। बीमारियूं ॿ न, अल्लाह सभिनी खे पनाह। इन्ना आतैना कल कौसर, इहो शान मोहम्मद आहे। हुज़ूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो? अधु टियों हिसो चो त सुभान अल्लाह जो त हदीस पढ़ा ज़ोर सां मज़ो नथा कयो। आज के रसूल बैयत बुरत करे छा बैयत हींअर मूंखे कंदरनि में घुरायूं 400 दीवान मुंहिंजो वाइद ॿुधणा। हुज़ूर फरमा अला तरज़ा वाहिदुन मिन उम्मती फिन्नार, मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में हूंदो, मां राज़ी न थींदुसि। सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मोहम्मद पोरा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा जिंदाबाद। न घबरायो कमट वारो, पाण मुर्स जे खुले के आयो। मुल्ला खाजे जाने तो न खने नहीं दो तो पिणे चढ़ायो आज बस कर कटड़ू। रमजान असा के दे नहीं, कुरान असा के दे नहीं, शबे कदर असा के दे नहीं, साहबा जो रब असा के दे नहीं, अली जड़ो इमाम असा के दे नहीं, पीरान पीर जड़ो मुर्शिद कामिल, पीरान पीर जा मुरीद बैयत बुरत करे जाओ। बैयत मांगी सा को पीरन जो पीरा, अरे पीरन जो पीरा, पीरन जो पीरा महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जिलानी। सुभान अल्लाह। माइक का जले दी खबरदार दी माइक दे जले खुदा जो कसम असां मुर्स जे को लेके आया। हे ज़रदारी जो माण्हू आहे, हे बिलावल जो माण्हू आहे, हे काइम अली शाह जो माण्हू आहे, हे अदी फरियाद जो माण्हू आहे। असां मोहम्मद जा माण्हू आहियूं। असां टाटा न कर मोला उतां कमट वारा पाण त चवंदा आहियो वछ कुॾंदी आहे किले ते। असां कलमो इहो न सोने जो पढ़ियो आहे जे वटि जन्नत जी चाबी आहे। भिटाई सालो चए सुभान अल्लाह जो त लतीफ़ खां पुछां। भिटाई तो चए समर जनीन साण, अरे हो तो भी हिमायती तंहिंजो। यार सुभान अल्लाह भला पुलिस घुरायां छा ॾाढा। सैयद तो चए समर जनीन साण, अरे हो तो भी हिमायती तंहिंजो। खणी शफ़ात जो झंडो हथड़नि में पुनल ॾींदमि पाण। सुभान अल्लाह। पोथी दई रूह रिहाण लाज़े मंझ लतीफ़ हुजे। हाय हशर में हूंदा सवे राज राणा, तनी में मोहम्मद परे कहूं सुजा। सुभान अल्लाह। फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। ख़ुदा जो कसम हुज़ूर जी हर अदा निराली आहे। ॿुधी छॾियो मता तो कचड़ू चई मैं जहिड़ो तो जहिड़ो तोखे पघर अचे त दब जहिड़ो बगल में कुतो मोह पियो थी। हुज़ूर खे पसीनो अचे त अतर जी ख़ुशबू पई अचे। तूं ॻाल्हाए त बात मां थुकूं निकिरनि, नबी कलाम करे त नूर जो लाटो निकिरनि। तूं इशारो करे माण्हू पुछो सम्झी विड़ी पवनि। मोहम्मद इशारो करे चंड पटुकरा थी किरी अर्शन मथे अरबी जो मेराज वारी रात सतई आसमान हेठि मिठो मोहम्मद मथे शरीफुल कलाम हेठि मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठि मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठि मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठि मिठो मोहम्मद मथे ओ गंबट वारा जिब्रील हेठि मोहम्मद वञा मथे पे। नारे तकबीर। इतना वाला जवाब आखिर वाला भी जवाब है। नारे तकबीर। अल्लाहु अकबर। शान मोहम्मद मुस्तफा।
पी वयो बलगल औलाद कमाल ही सारो जहान रोशन है रब असांजे हबीब के कीअं घुरा जहन्नम बंद कई जन्नत सिंगारे हूरो तराना अर्श ते चिरागा मौला खैर ताहे जे चुप क्यों अज मोहम्मद अर्श जे दौरे ते थे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो तो मीलाद पढ़ा सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह मज़ो न थाए तो तहां जो भी कोने 12 थी विया इतबार कंदो हिन जलसे जे करे मां ब जलसा छॾे आयो हुयस भी ओॾां जाते उहे ब जलसा पर उस्ताद नेमतुल्लाह सां मां गॾु पढ़ियो आहे न मूंखे चया भेण मानी गॾु खाधीसीं उन जो बि शर्म कोन हाय अल्लाहु अकबर केॾो मजमो आयो बेटा ही सोचे तॾे ई वञिजे तिन जे जेके खिली खीका पाए भाकुर भाई पियो जोगे हारे नकी तलब ताम जी रुगो पानी ढुक प्यारी सुभान अल्लाह अल्लाहु अकबर हुजूर जी हरादा निरालिया तू भी माँ जे पेट में रहो मां भी रहो साईं भी रहा तीअं रात जो फर्क असां माँ जे पेट में ज़रे हेॾे पुछतियूं जहिड़ो क्रिकेट भी थो खेॾे हराम जो माउ खे सुम्हण ॾियो पर मां जी पर में हुजूर मुंहिंजे पेट में ओघराई ॾाढा अतर जी ख़ुशबू सुभान अल्लाह मीराद आश के रसूल ॾाढा छो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह मीराद मुस्तफा में इश्क से आया यो भैया तबरक करे जाओ पत्थरन मां खच्चन मां लाड़न मां आवाज बुशरा लखला आमना आमना मुबारक तुझे पेट अरदास आमना यो बच्चो जमई त नालो ई मोहम्मद रखे सुभान अल्लाह असा सिंधन जा नाला किरड़ कांडेरो टू अक्कू चाचो लीमो बना लो अवठ दवा कोई पानी असा जो मौला चांडियो साबो चांडियो चांडिया वड्डो गायणो भी चांडियो हो वड्डो धाड़ेल भी चांडियो वड्डो आलिम भी चांडियो मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अल्लाह उनके केड़े हमरा जो सही पुट जा हुआ 7 महीनन में जमण त 9 में खपे पर छोरे तकड़ कई नालो छा रखांजे नालो रखे राकेट जिसे राकेट छो जे 9 जो सफर 7 में कई राकेट छो नालो भलो रखो असां जो मायूं पुछंदियूं ॿार ॼमंदो न पुछंदियूं ॾींहुं छाजो आचल नालो रखो त आचल खान ॾींहुं छाजो जुमो नालो रखो जुमो खान वेड़े मासी चपरा मायूं सुधरन न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट इन्हनि वटि हीअं जो बटण थी वञनि त मुड़ुस खे जनवरीअ में पघार अल्लाह तू भी जाओ मां भी जाओ साईं जन अल्लाह जबल महबूब जी मीलाद पे असां पिया ॼमूं न अम्मा गंबट दाख़िल बाबो भैया त मथे खे ॾेई अस्पताल जे दर ते रोए पियो ख़ुदा करे छोरो कई रज़ा ॼमे पाॾो न कपाइणो पए तूं ॼाए हिन पिण जे पिनण जहिड़ो करे पोइ आए हैं पर मोहम्मद पियो ॼमे त नूर जूं लाटूं पियूं अचनि सुभान अल्लाह जो त मां मीलाद पढ़ां यार ॾाढा नथा कयो मांखे शक्का को कटड़ू त कोन आयो आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह आज के रसूल भैया तबरक करे जाओ भैया तो भैया लाउड वारा जेके साथी आयो न तां वेही रहो तां जे करे पोयन वेठलनि खे ॾुखियाई थी जेके साइड ते बीठा आहियो न उहे भले बीठा हुजो ये जेके लाउड खां अॻिते बीठा आहियो न इहे वेही रहो बैठ जाए भई अल्लाह के लिए बैठ जाए खुदा के मां भी चरियो आना बरोचर ना उर्दू तो बैठ जाए भई अल्लाह के तां वेही रहो अदा मोबाइल वारा वेही रहो ओए लाउड खां जेके अॻिते आयो न उहे वेही रहो जेको पोइते आयो उहे भले बीठा हुजो छो त जलसे जो सींगार आहे मुंहिंजो तकीरो यूट्यूब ते विझो न दुबई शारजाह लंडन मस्कत सऊदी उतां फोनियूं ईंदियूं से तकरीर उहा कजाए जेका गंबट कई वरी ॿियो थी बीठो छा चक मका ए छोकरा अदा वही रहो साईं दुआ तो घुराए जलसे को खराब न कयो मेहरबानी कर वही रहे छोकरा दुआ सां जलसो ख़राब थी दुआ जल्दी थी दुआ देर सां खपे दुआ सां जलसो ख़राब ये सब वेही रहिया मुसलमान चइबो ई न कया
मुसलमान माना चेता फरमा बरदार चलो मनीदड़ कहजो अल्लाह जो भी अल्लाह जे रसूल जो ताड़ियों ने ताजो सुबह मिठो मोहम्मद जाओ मीलाद तो पढ़ा बस कर कटड़ो बेशक महबूब जाओ ना कुछ जाओ एडो नूर एडो सुभान अल्लाह जो तो बोले सामा बोला सा मजो नता कयो डाजा आज के रसूल भैया तो बरात कयो कौम मीलाद पढ़ा भैया तो भाई अल्लाह हुजूर यावा एडो नूर तवज्जो अम्मा जी फरमाए एडो नूर निकतो जो खीमो रोशन मक्को रोशन जबल रोशन पहाड़ रोशन पत्थर रोशन एडो नूर जो वेठी तमा खीमे में हम पर शाम जो मारियो मां आमना पाजे अखिन सां सुभान अल्लाह हुजूर जे जमन सा नूर जी लाइट मिस्र ना यमन ना शाम मुल्क वही छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र उड़ाया हजरत इस्माइल जी कब्र उड़ाया हुजूर जे जमन सा नूर जी लाइट चढ़ी रब हजरत इब्राहिम जे कब्र ते इत्तला दिनो मिसकाल दिनई त सोना इब्राहिम जे मिठे मोहम्मद ला तो रोई काबे में दुआ कई वो मोहम्मद जो मक्के पाक में पहुंची चुको सुभान अल्लाह हुजूर से जावा जमन सा सिर सजदे में असा जा जमन सा राम भट सजो कंबट मथे ते खणा दा हुजूर से जावा जमन सा सिर सजदे में दादा छोना दा चो जोर सा जमन सा पैगाम केड़ो त्या ॾियनि त नमाज मां हथ न कढजा नमाज 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 अज खोड़ जट पैदा थियनि साईं नमाज ते थोरो या ॾाढ़ी पटकी ते थोरो या नियत सही हुजे तुंहिंजी नियत सही आहे न पोइ कंहिंखे छो पाती मूंखे तेल चोरियो थो न जो नाथ नमाज ज़रूरी आहे हाणे मां सखर तखीर कई मांखे हिकिड़े सैयद चयो करबला ॿुधा मुंहिंजो करबला मां 2 सबक वॾा मिलिया घणा बाबा ज़ोर सां हिकु सैयदनि सजदो न छॾियो ॿियो बीबिन पर्दो न छॾियो ॿियो मुनो 4 कलाक मथो हणे असदुल्लाह हैदरी 2 जुमलनि में करबला ॿुधा बेशक करबला जो पहिरियों सबक सैयदन सजदो न चढ़ो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोचु कासिम कुर्बान अब्बास जब्बाजो करची गया 72 साथी कुटा गया जे तो शिमला मां के बच्चा प्यारा दान हुसैन के रब जी नमाज प्यारी क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन ने नेज़े पे सर था जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वार दी कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन नारे तकबीर शाने अहल बैत शाने हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन नारे तकबीर अल्लाहु अकबर नमाज 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 इस्लाम में नमाज जरूरिया 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 केतरी जरूरिया दसामा जेतरो कपड़न में कांच जरूरी गर्मी ॾाढी आहे न पटको लाए जड़ो अञा भी गर्मी आ त टोपी बिला अञा भी गर्मी तंग थी करे गंबट वाला चोलो बिला अञा गर्मी नथी छॾे त गंजी बिला पर केॾी भी गर्मी हुजे जे कपड़न में कांच जरूरी आहे खुदा जो कसम ये दीन में नमाज जरूरी नमाज नमाज हुजूर छा थो फरमाए शेखुल हदीस वेठो उस्तादुल उलमा सही नेमतुल्लाह साहब हदीस तो पढ़ा
हुजूर से फरमा अस्सलातु इमादुद्दीन फमन अकामहा फकद अकामद्दीन वमन हदमहा फकद हदमद्दीन। हुजूर तो फरमा जो नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम कया। जे नमाज मां हथ कढिया सजो दीन ट्राई। असां नमाज लाइ वांधा ई कोन्हे। दुकान लाइ वांधो, होटल लाइ वांधो, पैकेज लाइ वांधो। हलो आपो छा थियो? आपो पोइ कुझु कोन थियो, पिणे मरी वियो गिम्स में। मोबाइलनि मां त जिफात अथव। मोबाइल एॾी निभागी अथव, चैन चाइन ते ज़रूर वॼंदी। मानी खाईंदो वॼंदी, अध से रोटी जहिड़ो गिरह वात में बाबा बाबा मानी खाईंदो वॼंदी, बाथरूम में वेंदो वॼंदी, मस्जिद में वेंदो वॼंदी। चौथो टाइम अञा ॾुखियो आहे, सरगरा सम्झी आहे। 5 ॾींहं टिकटॉक बंदि थियो, छोरनि जा रांभट। टिकटॉक बंदि थी, टिकटॉक बंदि थियो, अपने त कोन्हे मरी वियो। हा क्यों तो यो फेसबुक भी बंद, हा क्यों तो व्हाट्सएप भी बंद है। व्हाट्सएप ना है वठ सब 2 मिनट कैसा कजेंगे व्हाट्सएप नंबर दे जाए। हाने तो सब कम व्हाट्सएप ते क्या थे इश्तार गाडियूं। हाने तो मिठू माइटू में व्हाट्सएप सारा छोरा व्हाट्सएप पे सब कुछ ॾिसो। बाबा मूं कम पक्को करे छॾियो आहे, तुंहिंजे रुगो वञण जी देर आहे। तो कम पक्को कयो आहे न, पोइ पिणे चिंचे टायर जहिड़ो पचको बदी छाला। सब ते जेके रिश्ता थींदा न उहे हलंदव बि एतिरो जेतिरो पेकेज हलंदो। खबरदार असांजो नबी जाओ ॼमण सां सिर सजदे में अथसि। तालियां नथा छो जोर सां, जोर सां। आंगुर जो इशारो मथे छा पियो चए? लात सिधो। हाणे सॼा सिज जा न, बाह जा न, बुतनि जा न, सजदा उन रब जा कजो जंहिंमां मोहम्मद खे बि पैदा कयो। मीराद जो पैगाम अल्लाह जी सुञाण आहे। मीराद जो पैगाम पंहिंजे हथनि खे ज़ुल्म खां बचा। मीराद जो पैगाम पेरनि खे नाफरमानी खां बचा। मीराद जो पैगाम अक़ीदे खे शिरक खां बचा। मीराद जो पैगाम ज़िंदगी खे बिदअत खां बचा। ओ कम चवेला मीराद जो पैगाम अखि खे बेहयाईअ खां बचा। ॼमण खां वठी मरण ताईं नबीअ जो ग़ुलाम थी हौज़े कौसर ते मां मोहम्मद तुंहिंजे इंतज़ार। कॾहिं त मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो, अली तव्हां मुसलमान घणो टाइम इबादत कंदा आहियो? 2 कलाक 3 कलाक 4। मौला अलीअ जो फ़ैसिलो पोइ ॿुधाए। पहिरियों ॾाढा चओ अली अली ज़ोर सां, यार को कटड़ू त कोन। मौला जा मुरीद ॿईयो त विरोध करे छो, ॿईयो त अली हक जो इमाम आ, अली मर्द कलंदर आ, अली शेर बबर आ। असांजो नारो इहो आहे उम्मत सारी ग़ुलाम आ, अली असांजो इमाम आ। असां हैदर जा, असां हैदर जा, असां हैदर जा हुबदार आहियूं। कदा आल नबीअ सां प्यारो आहे, सॼो आल बैतन सां प्यारो न आहे। तंहिंजे कलमे ते इतबार न आहे, तिन तड़ियलनि खां असीं तार। नारे तकबीर, चमन चमन गली गली, अली अली चमन चमन गली गली, अली अली नारे तकबीर, अल्लाहु अकबर। मुझे मौला का पूछो अली तव्हां मुसलमान घणो टाइम इबादत कंदा? 2 कलाक 3 कलाक 4। मौला जो जवाब पूछो जी मुसलमान जी 24 कलाक जिंदगी इबादत आहे। अली पोइ मानी कोन खाईंदा आहियो, पानी कोन पीअंदा आहियो, निंड कोन कंदा आहियो, शादियूं कोन कंदा आहियो? मुंहिंजे मौला अली फरमायो सभु कम कंदा आहियूं पर मिठे मोहम्मद जे तरीक़े ते कंदा आहियूं।
पानी भी पींदा नबी जे तक सजे हथ सां पी वेही पी 3 साइन में पी पीअण खां पहिरियों बिस्मिल्लाह पढ़ पीअण खां पहिरियों निहार पी बस करे न शुक्र अल्हम्दुलिल्लाह क़िबले दे मुख नबी जे तरीक़े ते पानी जो गिलास पी अल्लाह तोखे 600 शहीदन जो सवाब ॾे बचायो पाण खे गैरनि जे गुलामीअ खां असां मोहम्मद जा गुलाम खुदा जी कसम सुञाणो पंहिंजे रब खे क़ुरान जो पहिरियों सबक अल्लाह जी सुञाणा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पंहिंजा पाले पराबा पाले सजण पाले दुश्मन पाले मुसलमान त पाले पर गंबट जा दीवान भी पियो पाले सुभान अल्लाह मिठाई तो जे तमीर जे तबी जे माके नौजवाननि जो दुख न आहे खुदा जो कसम आहे मूंखे पोड़नि जो दुख 80 साल थिया अथनि रब खे नथा सुञाण खुदा जो कपिड़ो सुञाणनि था मोबाइल सुञाणनि था चांवर कटे मां डप भरे चांवर पियो वठे रूसी आहे चऊं आहे एरिया नक उठई आहे लेबाटरी गई सब कुछ सुञातो रब नथो सुञाणे मां काॾे वञा मां काथे मातम कयां मां कहिड़ी भित सां टकर हणा मां कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ा और नेमतुल्लाह चए थो जहिड़े खे वणे चढ़ो लाइट आहे मुसलमान थी रब खे नथो सुञाणे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पहिरियों सबक अल्लाह जी सुञाणा असांजो मुर्शिद पीरान पीर महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह हाय हाय माखे कमल निची रात में घुरायो जे 3 कलाक पीरान पीर जो जिक्र न कया न मूंखे गोली पहुचे खुदा जो कसम झूठ सही ना मुझे मुर्शिद पीरान पीर दरिया जे कप ते जिक्र पियो करे ला 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 इथे त विछू लुड़ंदो थो वञे आहे त विछू आहे त ज़हर आहे त हराम कढास ॿार मन यार राज़ी थिए विछू ते रहम थो अचे विछू ते तूं बीठल कार जे टायरनि मां हवाए कढाई मुझे मुर्शिद पीरान खुदा जो कसम दरिया जे कप ते जिक्र ॾिठे त विछू लुड़ आहे त विछू आहे त ज़हर कढास ईअं साईं हथ ॾेई मथे खयो त विछू ज़हर जी उल्टी कई साईं जो हथ हिलियो त विछू खे साईं वरी खाईंसि वरी हथ हिलियो वरी साईं वरी कयो फ़क़ीरनि जो क़िबला ज़हर जी उल्टियूं थो करे त ॿाहिरि था कढो मुंहिंजे मुर्शिद जो जवाबु पुछां पीरान पीर जो जे पुट बुरे के बुराईअ में मज़ो थो अचे चङे खे चङाईअ में मज़ो थो अचे सुभान अल्लाह हाणे क़ुरान पढ़ा वो हदीस पढ़ा वो लतीफ़ पढ़ा त मुल्ले जे दिमाग़ मां भूसो निकिरे क़ुरान छा थो चए वला तस्तबिल हसना वला सय्या चङाई ऐं बुराई बराबरि कोन्हनि इदफा बिल्लती आसन बुराईअ खे चङाईअ सां धोई छॾ कुरान तो जे हदीस शादी जे सिलमन कटा का वो टोड़े तू जोड़ेस असा के पाकिस्तान में केड़ी बोली पे सेखारन हम ईंट का जवाब पत्थर से देंगे सदकी व냐 तुझे ना सुनता असा जो नबी चादो जे सिलमन कटा का वो टोड़े ना तू जोड़ेस वाफा मन जलम का वो बेवाजिबी करे तू माफ करेस वो औरत जेका साईं ने किचरो उछले बदी न उछले हुजूर पूछो काडे भैया मरी भैया त दुआ घुरी अचास बीमार थी भैया तो पूछी अचास जेका गंदू छी या रसूल बीमार थी बा हलो पूछी अचो मां जेरो मुलो जे छा चे मुंजी पेट लगी थस तो ही पेट इमरान खान के चमदी असा जी पेट त लगी थस गामा ई वे सी का बहुत बर कबीरा ना सही ना
बस हाणे 5 मिंटनि में तव्हांखे मुखिया ख़बर हुजे हा न त हेॾो लेट मूंखे वारो ॾींदा त मां बजल सां करे अचां, पर मां जो सियारे जी मौसम आहे, इंतज़ाम बि ॾाढो ज़बरदस्त कयो। अलाह बरकत ॾे। साईं नेमतुल्लाह खजड़ियो आहे कयो। हाँ इंशाअल्लाह वेड़े वा साईं नेमतुल्लाह अल्लाह बरकत। दुआ कयो न मोहम्मदी मदरसे के अल्लाह क़यामत ते आबाद। अल्लाह साईं अमीर अहमद के सेहत अता फरमाए।